नमस्कार दोस्तों, मैं हरेश हिराणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जे ख़बरुनि ते। राजकोट में पतल नर्मदा जे पाणी जी कई वई पूजा। राजकोट में पाणी जी तंगी शुरू थियण ते सरकार पारां धोड़ी दजा डेम मां नर्मदा जा पाणी छॾे राजकोट मोकिलण ते अॼु उहे पाणी राजकोट पहुचण ते जड़ पूजन कयो वियो हो। अधिकारियों मित्रों आव्या छे। पहला तो भारतीय जनता पार्टी सरकारनो अने माननीय मुख्यमंत्री विजयभाई रूपाणी, नायब मुख्यमंत्री नितिनभाई पटेलनो आभार मानु छुं कि राजकोटनी जनता माटे सौनी योजनामांथी पाणी आप्युं छे। ज्यारे मुख्यमंत्री तरीके नरेन्द्रभाई मोदी साहेब हता, गुजरात माटे 15,000 करोड़नी सौराष्ट्र कच्छनी पीवाना पाणीनी सिंचाईनी योजना शुभारंभ करीने आज माननीय मुख्यमंत्री विजयभाई रूपाणीना भगीरथ प्रयासों है कि सौराष्ट्र माटे कच्छ माटे एम उत्तर गुजरात माटे सुजलाम सुफलाम योजना समग्र रीते पीवाना सिंचाई पाणीनी योजना आगळ वधे एना भागरूपे चूंटणीमां वचन आप्युं हतुं रूपाणी साहेबे कि राजकोटनी जनताने पीवाना पाणीनी मुश्केली नहीं पड़वा दो। आज सार्थक कर्युं छे अने सौनी योजना मार्फत नर्मदा नीरना વધામણા કરવામાં આવ્યા છે। ત્યારે માનनीय मुख्यमंत्री विजयभाई અને સરકારનો ખૂબ ખૂબ આભાર સાથે રાજકોટની જનતાના માં આનંદ છે, ઉત્સાહ છે। गांधीनगर के गुरुकुल में फी वधारे ते थियो हंगामो। अमदावाद में थियल सीरियल ब्लास्ट से पकड़ायल आरोपी तौफीक और यासीन भटकल अमदावाद के धाणी लीमड़ा में आशरो वरतो हो। બાળકોના રિઝલ્ટ ઉપર કોઈ અસર નહીં પડવા દઈએ અમે, બરાબર, અને બાળકોને રિઝલ્ટ આપવામાં આવશે। બિલકુલ, એ તો ખોટી વાત છે। અમે કોઈ બાળકોને ટોર્ચર કર્યું નથી અને કરવાના બી નથી, કારણ કે આ તો વાલીઓનો અને સરકારનો અને મેનેજમેન્ટનો પ્રશ્ન છે। એમાં બાળકોને અમે વચ્ચે લાવતાય નથી। અમે સુપ્રીમ કોર્ટના ચુકાદાની રાહ અમારે બી જોવી પડે, પેરેન્ટ્સોને બી જોવી પડે, પણ અમારું એવું છે કે પેરેન્ટ્સ અત્યારે ફી ભરી દે, જે પ્રોવિઝનલ છે એ ભરી દે અને ચુકાદો સુપ્રીમ કોર્ટનો આવે અને જે ડિસિઝન આવે એ પછી અમે રિફંડ બી કરીશું જો સ્કૂલે વધારે લીધી હશે તો। એની તો બાંયધરી અમે આપેલી છે પેરેન્ટ્સોને। सीरियल ब्लास्ट कंदरन अमदावाद में वरतो हो आसरो। अमदावाद की साबरमती जेल में 2 मोबाइल फोन और बैटरी मिलण ते जेल की सुरक्षा में पोलम पोल हली रही है और पुलिस पारां उन की तहकीकात शुरू कई वई है। साबरमती जेल की सुरक्षा में हले थी पोलम पोल। अमदावाद में कत्लखाने वही रहल 100 गायुन के जीवदया प्रेम ने बचाए करे नरोड़ा पुलिस के जाण करण ते पुलिस मौके ते पहुंची हुई। अमदावाद में कत्लखाने वेंदर 100 गायुन जो बचाव। सूमर खां गुजरात में दर्जे 10 ऐं 12 जे बोर्ड जा इम्तिहान शुरू थी रहा आहिनि, तॾहिं प्रशासन हुन जी तैयारियुनि में जुड़ियो आहे। सूमर खां शुरू थींदड़ इम्तिहाननि जूं तैयारियूं।
अहमदाबाद जे मेघानी नगर में आयल स्कूल जे ॿारनि खे बोर्ड एग्ज़ाम जी हॉल टिकट न मिलण ते पेरेंट्स स्कूल में अची करे हंगामो मचायो हो। अहमदाबाद जी स्कूल में पेरेंट्स कयो हंगामो। गुजरात में स्कूलनि जी फी जो वधारे जो सवाल हली रहियो आहे, तॾहिं गांधीनगर में आयल स्वामीनारायण गुरुकुल में पेरेंट्स पारां फी वधारे ते हंगामो कयो वियो हो। वडोदरा में दारूअ जे अड्डनि ते थी जनता रेड। वडोदरा जे पासे में आयल माणेजा ॻोठ में पुलिस जे रहम नज़र सां हलंदड़ देशी दारूअ जे अड्डनि ते ॻोठ जे माण्हुनि जनता रेड करे सैकड़ो लीटर दारू जब्त कयो हो। वडोदरा पुलिस जी सुरक्षा लाइ खास साधन थिया तैयार। वडोदरा में थींदड़ हुलड़नि में पुलिस के पत्थरबाजी में सुरक्षा मिली रहे, उन लाइ खास तैयार करण में आयल जैकेट ऐं हेलमेट जो पुलिस कमिश्नर पारां वितरण करण में आयो हो। वडोदरा शहर पुलिस में अमे कायम नवुं कंईक इनोवेटिव कामगीरी करवामां भार मूक्युं छे। कहीं पुलिस अलग अलग પડકારોનો સામના કરે છે, તો એને કેવી રીતે આપણે વધુ સારી રીતે કરી શકીએ એના વિચારો આપણા અને એ અમલમાં પણ મૂક્યું છે। કાયદા વ્યવસ્થાના પરિસ્થિતિમાં પોલીસ જે સામનો કરે છે ત્યાં પોલીસનું પ્રોટેક્શન રહે। અમે આ જે જેકેટ બનાવ્યું છે એમાં ઘણી બધી વિશેષતાઓ છે, જે ફ્લેમ રિટાર્ડન્ટ છે, એટલે ફ્લેમ રેસિસ્ટન્ટ, એટલે એમાં કોઈ આગ પણ જલ્દીથી લાગે નહીં અને આગ લાગે તો પણ અંદર જે માણસને કોઈ તકલીફ ના થાય એ રીતે એના ઉપર કોટિંગ છે। વધતા એમાં બોડીના વાઇટલ પાર્ટ્સને પ્રોટેક્શન મળે એવા અંદર પેડિંગ છે અને આપણી ફ્રી સાઇઝ છે, લોકો એમના સાઇઝ બોડી સાઇઝ પ્રમાણે ફિટ કરી શકે। હેલ્મેટમાં ખૂબ જ લાઇટ વેઇટ હેલ્મેટ છે। અત્યારના આપણે હેલ્મેટ કરતાં 50% પણ એનું વજન નથી અને હેલ્મેટમાં પાછળથી પણ શ્રાઉડ છે જે પ્રોટેક્ટ કરે છે, વાઇઝર છે, એની અંદર
ટીયર ગેસ હોય તો ટીયર ગેસનું અસર ના થાય એના માટે એક સ્પેશિયલ કેનિસ્ટર છે, એમાં અધિકારી હેલ્મેટ પહેરીને પણ મોબાઈલ ઉપર પણ કોઈ સિનિયર ઓફિસરને રિપોર્ટ કરવું હોય કે બીજા સૂચના આપવું હોય અથવા વોકી ટોકી ઉપયોગ કરવો હોય તો એ કનેક્ટિવિટી કમ્યુનિકેશનની કનેક્ટિવિટી છે જો માનું છું કે આવનાર દિવસોમાં કદાચ બાકી યુનિટ્સમાં પણ આ ખૂબ ઉપયોગી માત્ર પોલીસ માટે નહીં પણ પેરામિલિટરી ફોર્सेस જે પણ લો એન્ડ ઓર્ડર સિચ્યુએશન્સ ફેસ કરે છે એ લોકોને માટે ખૂબ ઉપયોગી થશે। गुजरात में रस्तन के वडा करण लाइ खास प्रोजेक्ट तैयार। गुजरात में शहरन के जोड़ींदड़ रस्तन जो वडा करण जो राज्य सरकार पारां खास प्रोजेक्ट ठायो वियो होण जो नायब मुख्यमंत्री नितिन पटेल मीडिया के जणायो हो। प्रमाणेना कामोनी राज्य सरकारमांथी अमे मंजूरी आपशुं अने एना माटेनुं बजेट फाळवशुं जेथी स्थानिक जरूरियात अने उपयोगिता प्रमाणे ए कामो करी शकाय। अने कोंग्रेस बंने पक्षना जे धारासभ्य महिला धारासभ्यो छे ए धारासभ्योने पुरुष धारासभ्योने जे ग्रांटनी अमे फाळवणी करीए छीए एना उपरांत महिला धारासभ्यने स्त्री सशक्तिकरण अने महिला धारासभ्यनुं मान सन्मान वधे ए माटे दरेकने वधाराना 1 करोड़ रूपियाना मार्ग मकान विभागना कामोनी मंजूरी आपवामां आवशे। भावनगर में दरगाह छितकरण ते हिक जी मौत। भावनगर में चावरी गेट पास रिनोवेशन थी रही जूनी दरगाह की छित किरी पवण ते हुन हेठां दबजी वियल 6 माण्हुनि मां हिक जी मौत थी हुई। हिन मौके ते थियल सेवा में क़ौमी एकता जा दर्शन थिया हुआ। प्रदीप शर्मा जामीन ते छूटण ते वरी थियो अरेस्ट। हवाला कांड के केस में जामीन ते छूटेल सस्पेंडेड कलेक्टर प्रदीप शर्मा साबरमती जेल में बाहर अचण ते ही भावनगर एसीबी पुलिस हुनखे वरी अरेस्ट कयो हो। भुज आरटीओ जे इंस्पेक्टर कई दबंगगिरी। भुज आरटीओ कचेरी में लाइसेंस की एग्जाम डींदे पकड़ायल डमी कैंडिडेट के आरटीओ इंस्पेक्टर पारां लाफा हणण जो किस्सो खूब चर्चा में आयो है। नखत्राणा जे सीडीपीओ के लाज वठण में थी सजा। आंगणवाड़ी संचालिका खां 500 रुपयनि जी रिश्वत वठण के केस में नखत्राणा जे सीडीपीओ के भुज की अदालत 2 सालन की कैद की सजा कई है। कच्छ में जीएसटी पारा थी जांच शुरू। कच्छ में राजकोट जीएसटी ऑफिस की टीमुं दरोड़ा पाए करे कयल जांच में जीएसटी चोरी बाहर अचण ते रुपया 33 लख की वसूलात कई वई हुई। रापर में बिजली विभाग पाता दरोड़ा। रापर में बिजली विभाग की विजिलेंस जो 58 टीमों दरोड़ा पाए करे कयल जांच में सजे तहसील में 13 लखन की बिजली चोरी पकड़ी हुई।
कच्छ में 17 साल खां पोइ पियो आहे दुकाड़। कच्छ सहित गुजरात में गर्मी की शुरुआत में ही पानी की तंगी थी रही है, तने कच्छ में 17 साल खां पोइ पानी जो डुकार पवे इं मञण में अची रहियो आहे। भुज जी कुमार छात्रालय में आहिनि अनेक समस्याओं। भुज में आयल सरकारी कुमारी छात्रालय में अनेक समस्याओं जो सामनो करे रहियल शागिर्दनि समाज कल्याण अधिकारी के मिली पंहिंजी मसला हटाइण जी घुर कई हुई। राज्यपाल कोहली आर्तवार ॾींहुं कच्छ जी मुलाकात ते। कच्छ जे मांडवीअ में ठहियल नई गौशाला जो उद्घाटन करण लाइ राज्यपाल ओपी कोहली कच्छ अची रहिया आहिनि। हुन जे हथां जीवदया प्रेमियुनि जो सन्मान पिणु कयो वेंदो। कंडला पोर्ट में भ्रष्टाचार दूर करने की मुहिम। कच्छ के बंदरगाह कंडला पोर्ट में हलंदड़ भ्रष्टाचार के नाबूद करने लाइ पोर्ट ट्रस्ट के चेयरमैन पारा वहीवट में पारदर्शिता आणण की अपील कई हुई। आदिपुर पासे जी दरगाह में चादर बारण ते दहशत। आदिपुर जे पासे में आयल शिणायक गोठ जे दरगाह में मजार जी चादर कंहिं बारे छॾण ते सॼे विस्तार में दहशत जो माहौल ॾिसण में अची रहियो आहे। भुज आरटीओ की आवक में 40 सैकड़ो इजाफो। कच्छ में वाहन व्यवहार वधण ते भुज आरटीओ के अगे साल खां हिन साल की आवक में 75 करोड़ वधण ते आवक में 40 सैकड़ो जेतरो इजाफो थियो आहे। भावनगर यूनिवर्सिटी के सामू एनएसयूआई जा धरना। G3 जी डेंटल कॉलेज में थियल भ्रष्टाचार की तहकीकात न थियण ते एनएसयूआई पारा भावनगर यूनिवर्सिटी के बाहर धरना किया विया आहिनि। गुजरातनी भाजपा सरकार अने महाराजा कृष्णकुमारसिंहजी भावनगर यूनिवर्सिटीना बेयना सपोर्टथी अने सत्ताधीशोना आखा एक कौभांडने दबाववा माटे जे प्रयत्नो थई रह्या छे तेने उजागर करवा माटे આજરોજ અમારા દ્વારા ગઈકાલથી જ આ મરણાંત ઉપવાસ આંદોલન શરૂ કરવામાં આવ્યું છે। મહારાજા કૃષ્ણકુમારસિંહજી ભાવનગર યુનિવર્સિટીના સત્તાધીશો 2 વર્ષથી આ સમગ્ર કૌભાંડને દબાવવા માટે ફૂલ પ્રયત્ન કરી રહ્યા હતા અને 2 વર્ષ સુધી આ દબાવીને રાખવામાં આવેલું હતું, જેના તમામ આધાર પુરાવાઓ અમારા દ્વારા આરટીઆઈમાં જાહેર કરવામાં આવ્યા છે અને યોગ્ય તપાસ થાય અને નિર્ણય થાય તે માટે પૂરતા પ્રયત્નો થઈ રહ્યા છે। આ માટે ભાવનગર એનએસયુઆઈ દ્વારા
સમગ્ર ઉપવાસ આંદોલન શરૂ કરવામાં આવ્યું છે અને યોગ્ય નિર્ણય નહીં થાય ત્યાં સુધી આ વણાંત ઉપવાસ આંદોલન શરૂ રહેશે. ભાવનગર મહાનગરપાલિકા જે કારોબારી जी मिली बजट बैठक. भावनगर महानगरपालिका जी कारोबारी बैठक मिली हुई. चेयरमैन शैलेश दांदलिया जी अगवानी में मिलल बैठक में बजट के मंजूर करे सामान्य सभा में मोकलियो वियो हो. लखनऊ में ठहंदो विश्व जो सब खां वॾो झूलेलाल जो मंदिर. जय झूलेलाल मनोहर. जय झूलेलाल. मनोहर भाई मेघाणी जी. तव्हां जो लखनऊ में जेको मंडल हले तो झूलेलाल भव्य मंडल जी जी उन जे पारां जेको भव्य मंदिर सॼे विश्व जो सब खां वॾो झूलेलाल मंदिर ठाहिण में अचे थो. जी जी उन मंदिर जे बारे में असांजे दर्शकनि खे थोरो जी जी ॿुधाईंदा. जी जी ही झूलेलाल भव्य मंदिर असांजो 500 एकड़ ज़मीन में दुनिया खां सभिनी खां वॾो ही प्रोजेक्ट ठाहियो आहे ऐं असांजी संस्था आहे झूलेलाल भव्य मंडल जंहिंमें मां सचिव मनोहर मेघानी हिते आयो आहियां. तव्हां सां ॻाल्हाइण में असां ॿुधायूं था कि ही सॼी दुनिया में असांजे सिंधियत जे लाइ, पंहिंजी भाषा जे लाइ, पंहिंजी संस्कृति जे लाइ उते असां सिंधी खाधा पीता ऐं सिंध घाटी जी सभ्यता जेका असांजी पुराणे ज़माने जी आहे हू एग्जीबिशन वांगुरु ऐं उते म्यूज़ियम थींदा, असां म्यूजिकल फाउंटेन थींदा ऐं 7 तालाब थींदा, झरना थींदा. ईअं करे कि 10,000 माण्हू रोज़ अचनि उते ॾिसणु. इहो असांजो प्रोजेक्ट में कॉम्प्लेक्स वांगुरु ठाहियो आहे ऐं ग़रीबनि लाइ मकान बि हूंदा, ग़रीबनि लाइ खाधा पीता बि फ्री में थींदा, ग़रीबनि लाइ हॉस्पिटल सेवा बि थींदी, गौशाला बि थींदी. इन करे कि सॼो प्रोजेक्ट में सॼी कॉम्प्लेक्स में असांजो इहो आहे कि पर्पस कि असांजे सिंधियुनि जो नालो बि थिए ऐं कम बि थिए ऐं सेवा भाव बि थिए. असांजा धर्मनि में पुराणनि ज़माननि में सनातन धर्म सां हली अचे रहियो आहे कि असां सेवा में सभिनी खां अॻिते आहियूं ऐं सिंधी खोपड़ी बि हिकिड़ी मिसाल आहे असांजे. त उहो असांखे हिकिड़ो रिकॉर्ड बि थी वेंदो ऐं असांजी सिंधियत ज़िंदगी भर लाइ ज़िंदा थी, छाकाणि असांजो स्टेट कोई कोन्हे. त इन प्रोजेक्ट जे करे असां पंहिंजे सिंधियत खे, संस्कृति खे, भाषा खे हमेशह लाइ हिकु यादगार थी वञे. झूलेलाल मंदिर असांजो हिकिड़ो ईष्ट देवता आहिनि, असां उन्हनि खे ई मञींदा आहियूं. सॼे साल में असां चेटीचंड मल्हाईंदा आहियूं. त हुनजो प्रोजेक्ट करे ऐं जल ऐं ज्योति जो असांजा भॻवान आहिनि. त असांजो उते जेको बि नज़ारो थींदो झिलमिल वांगुरु जल ऐं ज्योति जो ई थींदो. अच्छा मनोहर भाई इहो ॿुधाईंदा त हीउ जेको प्रोजेक्ट आहे हींअर किथे पहुतल आहे? कमु शुरू थियो या शुरू थियणो आहे? शुरू थियणो आहे. असां निर्माण कार्य शुरू करिणो आहे. असांजी भूमि पूजन थी वई आहे 22 सितंबर 2017 में भूमि पूजन थी वई आहे ऐं 100 एकड़ ज़मीन असां एग्रीमेंट करे वरिती आहे ऐं 500 एकड़ ज़मीन असां सॼी सर्च कई आहे कि असांखे मिली वेंदी. ईअं न कि थिए पासे में मिले न मिले. ऐं 7 तालाब जी असांजी कल्पना हुई त ऑलरेडी उते 7 तालाब पहिरीं सां ई ठहियल आहिनि. इहा बि झूलेलाल जी हिकिड़ी कृपा आहे कि असांखे जल उते आहे, पासे में नदी बि आहे, गोमती नदी असां लखनऊ में आहे ऐं ही सीतापुर हाईवे रोड आहे ऐं तंहिं मां रिंग रोड हाणे ठहींदी नई. त जीअं असांजी एंट्री थींदी त हिकदमि टॉप क्लास सॼे किथां बि माण्हू अची सघे थो ऐं लखनऊ इंटरनेशनल एयरपोर्ट आहे त असांखे कोई प्रॉब्लम बि न थींदी अचण वञण लाइ. असां सिंधी सॼे विश्व में फैलियल आहिनि. हिते असांजी गोल्डन मूर्ति जा झूलेलाल जा दर्शन करण जा असांखे उमेदु आहे कि 10,000 माण्हू रोज़ ईंदा. ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सिंधी समाज लाइ. सिंधी समाज जो सालनि खां जेको सुपिनो आहे थी सघे थो तव्हां पूरो कयो. रखो झूलण ते उहो पंहिंजा कम. असांजो नारो थींदो आहे रख त ज्योतिन वारे ते पाण ई पूरी कंदो. ही हुयूं अॼु जूं ख़बरूं. वरी मिलंदासीं सुभाणे. तेसीं ॾिसंदा रहो सिंधी TV. जय झूलेलाल.